जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में, जिते थैलेसीमिया जा लॻभॻि 2500 ॿार जेके असां रजिस्टर थियल आहिनि। थैलेसीमिया बीमारी आम तरह ते थी सघे थो घणनि माण्हुनि खे ख़बर न हुजे, हीअ उहा बीमारी आहे जो हर 15 ॾींहं ते थैलेसीमिया जे ॿार खे जेको आहे सो माना रत जी ज़रूरत पवंदी आहे। त हिन इदारे में थैलेसीमिया जे ॿारनि खे जेको आहे सो हर 15 ॾींहं रत लॻायो वेंदो आहे। हीअ बीमारी कीअं ख़तमु थिए, हिन बीमारीअ खे कीअं ख़तमु करणु घुरिजे, उन जा सबब कहिड़ा आहिनि, त अचो त हिते जे इदारे जे रूह रवां डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल खां पुछंदासूं त हू इन बारे में छा था चवनि, त आया हिननि ॿारनि खे बीमारी खां बचाए सघिजे थो या जेके ईंदड़ ॿार जिन जो जनमु थींदो उनखे हिन बीमारीअ सां कीअं बचाइजे। जी, मां डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, सेक्रेटरी थैलेसीमिया सेंटर नवाबशाह। जीअं त मां थैलेसीमिया सेंटर में गुज़िरियल 17 सालनि खां सेक्रेटरी जी हैसियत में कमु करियां पियो। त थैलेसीमिया उहा बीमारी आहे जेका मोरोसी बीमारी आहे, ऐं इन जो जेको कैरियर आहे माउ ऐं पीउ, जॾहिं ॿिन्ही में बीमारी हूंदी त पोइ ॿार मुतासिर थींदा ऐं उन्हनि खे थैलेसीमिया मेजर थींदी। ऐं इन्हनि ॿारनि खे पोइ ज़िंदगी भर रत जी ज़रूरत पवंदी आहे ऐं गॾोगॾु उन्हनि खे दवाऊं खाइणियूं पवंदियूं। ऐं उन खां वाहिद तरीक़ो असांजो इहो आहे त शादी खां पहिरीं टेस्ट करायूं। जीअं त हींअर असां वटि सिंध में तमामु घणी मौसम आहे शादियुनि जी, ऐं जिथे किथे शादियूं थियनि पियूं। ऐं असांजे मुल्क में ख़ुशूसी तौर ते असांजे सिंध में 90% खां जेके शादियूं आहिनि जेके थियनि थियूं उहे पंहिंजे ख़ानदान में थियनि थियूं। असां चऊं था त शादियूं करायो, ख़ानदान में करायो, पर महिरबानी करे उहे जेको घोटु कुंवारा छोकिरो छोकिरी आहे उन जी पहिरीं शादी खां पहिरीं टेस्ट करायो। ऐं थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में जेका टेस्ट आहे थैलेसीमिया जी, इहा प्राइवेट में ॾाढी महांगी आहे, ऐं थैलेसीमिया सेंटर्स में नवाबशाह में इहा असां मुफ़्त में बिना कंहिं मुआवज़े जे टेस्ट करियूं था रोज़ाना जे बुनियादनि ते। सो हितां आउं तव्हांखे पैगाम ॾियणु थो चाहियां त तव्हां नसलुनि खे बचायो ऐं थैलेसीमिया जे बीमारीअ खे असांजे मुल्क मां कढणो आहे। उन जो वाहिद तरीक़ो इहो आहे त शादी खां पहिरीं छोकिरे ऐं छोकिरीअ जी घोट कुंवार जी टेस्ट करायूं त जीअं असां इन बीमारी खां बची सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां पंहिंजे ख़ानदान में, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे साथियुनि में इहो पैगाम ॾियो त अचो ऐं थैलेसीमिया सेंटर मां टेस्ट कराए वञो। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल जूं, जंहिं असांखे सबब ॿुधाया त हीअ बीमारी थैलेसीमिया जी पैदा कीअं थी थिए ऐं थैलेसीमिया जी बीमारी खां बचण जो कहिड़ो तरीक़ो आहे, असांखे कहिड़ियूं टेस्टूं कराइणु खपनि शादी खां अॻे या हिन जो एहतियात कहिड़ो आहे। कैमरामैन मंसूर लगारी सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।